नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सियारे जी थधी मौसम, हर तरफ़ थधी हवाउनि जो रुख हुजे, इंसान पंहिंजे जिस्म खे गरम लिबास में ढके उन सी खां बची सघे थो। सियारे जी मौसम ईंदे गरम कंबल, स्वेटर ऐं शूज़ जी ख़रीदारी में वाध अची वई है। जिते ग़रीब माण्हू पंहिंजे बचनि जे लाइ महांगा गरम कपड़ा नथो ख़रीद करे सघे त उहे लुंडा बाज़ार जो रुख कंदा आहिनि, जिते सस्ता ऐं सुठा गरम जैकेट, स्वेटर, स्कूल शूज़, बूट, कंबल, जोराब ऐं ॿिया गरम कपड़ा ख़रीद कंदा आहिनि। इन हवाले खां ॾिसूं था हरेश केबीसी जी रिपोर्ट में। माशाल्लाह हिते जेको असां नीलामी सेंटर खोलियो आहे आवाम जे लाइ, माना ग़रीब आवाम जे लाइ सस्तो आहे। हिन करे माना जेको आहे वधीक पैसनि ते माण्हू नथा ख़रीद सघे, महांगाई जो दौर आहे, ठीकु आहे न। त हिन करे जेको आहे माण्हू इहे चंदा पंहिंजी ज़रूरत जी शयूं वठंदा, सस्तो आहे, माना आवाम जो फ़ाइदो आहे। हिन में सी निकिरी ईंदो हलियो, महंगाई आहे। हमने ये लुंडे का माल खोला है, सस्ता दाम में दे रहे हैं, बराड़ी वालों के लिए फ़ायदे में है। लोग आते हैं, बड़ा रश रोशा लगी हुई है। अभी महंगाई का दौर है, इसलिए अभी मार्केट थोड़ी ठंडी है। थोड़ी ठंड होगी तो फिर लोगों को फ़ायदा भी होगा इंशाल्लाह। हर चीज़ हमारे पास है, थैले हैं, जूती हैं, कंबल है, लुंडे का हर आइटम है हमारे पास। लेकिन कारोबार का चाल नहीं है, बस गरीब वो को आते हैं को जाते हैं, बस ऐसे कोई देता है, मतलब चल रहा है हमारा। बस गरीबन जो माल लगाए बिल्कुल सस्तो है, माण्हू तो वठी कोन सके को 2000 जैकेट आहे 500 या 600 से 50-60 में हलाऊंगा। कोई महंगाई दौर है, गरीब माण्हू लगाए हुआ लुंडो किपरे में। सूटर सां जुतियूं आहिनि, जैकेट आहिनि, कंबल आहिनि, इहो आहिनि, थैला आहिनि। सियारे जो आइटम आहे गरीबनि लाइ।